नालो वॾो दिलि वीरान मिसाल थी सिंधी में चवंदा आहिनि। हाँ हाँ बिल्कुलु लाइन ऐं तव्हां हिकिड़ी परफ्यूम खे 2-2 साल हलाइण जी कोशिशि कंदा हो पर तव्हां तेरे घटि था चओ, टू बी वेरी ऑनेस्ट तव्हां सफ़ा घटि था चओ। मां 4-4, 5-5 साल ई पंहिंजी परफ्यूम हलाईंदी आहियां। अच्छा हा पर वो तेरे महीने में ख़तम थी वञे। न कोन थी हली ख़तमु वेंदी आहे। थिए। मुंहिंजी अलाए केतिरी परफ्यूम्स आहिनि, हाणे तूं ईंदी न कर तोखे मां ॾेखारियां 5-5 साल 6-6 साल पुराणियूं आहिनि। छो सूगे रखंदी आहे छा सिर्फ़ु? न मतलब माशाल्लाह मूं वटि इलाही ज़्यादा स्टॉक आहे परफ्यूम्स जो, ऐं मूंखे फ्लोरल जेका फ्रेग्रेंस आहे उहा पसंदि आहे। मूंखे हिकिड़ी दुकान परफ्यूम दुकान त नथी परफ्यूम अचे? न अला करे हुजे। मूंखे हिकिड़ी परफ्यूम वणंदी आहे इसेमिया की फ्लोरल, ठीकु आहे, उहा थी वई शॉर्ट, पाकिस्तान में कोन पई मिले, इवन मां ॿाहिरि बि पुछा कराई न पई मिले। उहा मां वरिती 2014 में वैलेंटाइन 2014 में 2014 में मुंहिंजी मदर लाइ वैलेंटाइंस डे ते, ठीकु आहे। उन खां पोइ मां उन परफ्यूम जी फैन थी वियमि। पोइ 2-3 साल पाकिस्तान में कोन आई, पोइ मूंखे उहा मिली, उनखे अॼु 4-5 साल मूं वटि आहे। उनजे 2-3 जेके आहिनि ॿियूं बि वठी छॾी, लेकिन उहा बि पई आहे, 3 पयूं आहिनि उहे। ऐं उन खां अलावा बि मुंहिंजी कुझु परफ्यूम्स आहिनि जेके 2018 खां 17 खां 19 खां मूं वटि स्टॉक थी करे मुंहिंजो स्टॉक जमा थींदो रहंदो आहे, छो त परफ्यूम त उहे बि एक्सपायर कोन थींदी आहे। अगरि तव्हां वटि अगरि ख़ानदानी परफ्यूम आहे त जमा थींदी रहंदी आहे, पोइ उन्हनि खे हणण जो टाइम एॾो न हूंदो आहे, वारी घटि ईंदी आहे त पोइ हली वेंदी आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। पोइ तव्हां 2 साल घटि चयो, माना 5 साल। मां सच ॿुधायां तव्हांखे। नाज़रीन वाक़ई अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अक्सा किंजर लीला जमाली जी जेका परफ्यूम आहे उहा 5 साल बि हली थी वञे। वाह नाइस। जेॾी क़दीम परफ्यूम ओॾी कीमती परफ्यूम। वाह वाह। अक्सर वीडियो में फिल्टर वारी कैमरा जो इस्तेमालु कंदा हो, छा इहो सच आहे? ॾिसो मुंहिंजी ज़िंदगी हले ई फिल्टर ते पई। पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन प्रोग्राम में कोई फिल्टर न हूंदो। ठीकु आहे, मूंखे पंहिंजे कैमरनि जी, पंहिंजे रिज़ल्ट जी हर शइ जी ख़बर आहे, त मां सुठी लॻंदमि। नाइस नाइस पिक ब्रो। थैंक्स ब्रो।